सखर पुलिस ॾोहरनि ख़िलाफ़ क्रैक डाउन तेज़ करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ मुक़ाबलनि 1 करोड़ इनाम जी सिफ़ारिश थियल ॾोहारियुनि समेत 4 ॾोहारी मारिजी विया आहिनि, जॾहिं त 24 ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लिंक ते सखर मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर जावेद जतोई मौजूद आहे। जी जावेद। जी बिल्कुल, सखर पुलिस ॾोहारियुनि खिलाफ़ सख़्त क्रैकडाउन शुरू करे ॾिनो आहे, जंहिं जे नतीजे में पुलिस मुक़ाबलनि में सिंध पुलिस पारां 1 करोड़ इनाम जी सिफ़ारिश थियल ॾोहारी समेत 4 ॾोहारी मारिजी विया आहिनि, जॾहिं त पुलिस मुक़ाबलनि में 24 ॾोहारियुनि खे हथियारनि समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं गॾोगॾु 59 रूपोश ऐं 34 इंतिहाई घुरिबल ॾोहारियुनि खे सर्च ऑपरेशन बाद कानून जी पकड़ में सोघो कयो वियो आहे। इन हवाले सां सखर पुलिस पारां जारी कयल 1 महीने जी कारकर्दगी रिपोर्ट मुताबिक़ गैर कानूनी हथियारनि ख़िलाफ़ हलायल मुहिम दौरान ॾोहारियुनि जे कब्ज़े मां राइफल, किलाशनकोफ, हैंड ग्रेनेड ऐं पिस्तौल समेत 27 हथियार बि पिणु हथ कया विया आहिनि, जॾहिं त गिरफ़्तार ॾोहारियुनि जे कब्ज़े ऐं मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में 3 कारूं, 11 रक्षा, 50 मोटरसाइकिलूं ऐं 40 मोबाइल फोन बि पिणु बरामद कया विया आहिनि। ॾोहारियुनि खां बरामद कयल कारूं, मोटरसाइकिलूं, रक्षा ऐं मोबाइल फोन एसएसपी सखर सिंगार मलक पारां एसएसपी ऑफिस में तक़रीब कोठाए असल मालिकनि हवाले करे छॾिया आहिनि। ॾोहारियुनि खिलाफ़ जारी क्रैक डाउन में सखर पुलिस पारां कचे में जारी ऑपरेशन दौरान 4 मुग़विन खे बि पिणु बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वियो आहे, जंहिं बाद सखर जे ताजर, सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं आम शहरनि पिणु एसएसपी ऑफिस पहुची एसएसपी सखर सिंगार मलक जी कारकर्दगी खे बि पिणु सारायो आहे।